अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्नी लगफ़्फ़ारुन लिमन ताब। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज ते जलवगर साहिबजादा वाला शान हजरत किबला साईं मोहम्मद खलीलुर रहमान ज़ीद मजदूहू मुझे मिठे पीर जे दर ते अचण वारा मुहब्बत वारा अल्लाह जा लख शुक्राना जे करीम रब असां के पंहिंजे पीर जे आस्थाने ते हाज़री जी सआदत नसीब कई आहे। तव्हां जो विखूं सजायूं हिन, तव्हां जो घड़ियूं सजायूं हिन, तव्हां जो अचण सजायो आहे, तव्हां जो किरायो भाड़ो भरण सजायो आहे। हिते जो हिकु हिकु लम्हो तव्हां जे लाइ दुनिया जो सरमायो, आखिरत जे नजात जो ज़रियो आहे। भला हड़े ही सुभान अल्लाह नथा चो। मिठे पीर सां जंहिंजी मुहब्बत आ, जंहिंजी निस्बत आ अल्लाह जे हिन कामिल वलीअ सां, मदीने वारे ताजदार फरमायो आ अल मरउ मा मन अहब। क़यामत जे ॾियारे माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मुहब्बत हूंदी। पोइ हीअ उहा जमायत आ जंहिंजी मिठे पीर सां मुहब्बत आ। मथे हथ खणो जंहिंजी मिठे पीर सां मुहब्बत आ। अल्लाह कंदो इन मुहब्बत में जीअंदासीं, रब कंदो इन मुहब्बत में शल मौत नसीब थींदो। ही पाक घराणो मिठे पीर जो जंहिंजो सिंध जे मथां थोरो आ, थोरो न पर थोरा आहिनि, थोरा बि अणखुट थोरा आहिनि। जंहिं सिंध खे सुन्नत शरीयत दीन जो रंग लातो, धनारन पहवारन के वलियो बणायो, निदोरन के सदोरो बणायो। मिठे पीर जी नजरे करम सां जंगल जा बकरुन रिढुन चारण वारा बि काल अल्लाह काल रसूल जो ॿोलियूं ॿोलण तमारूं तमारण लॻा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन मिठे पीर सां जंहिंजी निस्बत आ न, जंहिंजो ॻांढापो आहे न, उन जे लाइ दुनिया में भी भलाई आ, उन जे लाइ कब्र में भी भलाई आ, उन जे लाइ आखिरत जी भी कामयाबी कामयाबी आ। तव्हां अल्हम्दुलिल्लाह हर साल उर्स पाक जी महफिल में ईंदा आहियो ऐं पंहिंजे पीर कामिल जो दीदार कंदा आहियो, संदन शहजादन जो दीदार करे दिल ठारींदा आहियो। अज मां तव्हां जे लाइ हिकड़ी वॾी खुशखबरी तो पेश कयां। हिकड़ो भेरो वरी चो सुभान अल्लाह। जे तव्हां जी दिल न ठरे तव्हां जो मां ॾोही आहियां।
खुशखबरी बुधायाव जी। मिठो पीर सिंध जो मुहसिन हुयो, उन्हनि जो साहिबजादो हजरत ख्वाजा खलीलुर रहमान रहमत जी छप्पर छाम हुयो। हजरत साईं मजहर जान जाना रहमत जो सायो हुयो। वरी साईं जन जो शहजादो मिठो पीर सानी पंजो मट पाना इस्म बा मुसम्मा उम्मत जे लाए, जमायत जे लाए, फकीरन जे लाए शफकत जो रहमत जो वसंदड़ ककरा। वरी साईं जन जा शहजादा, साईं जन जा बचड़ा, हिकड़ा साईं जेके तव्हां जे साम्हूं आहिनि, ऐं ॿिया हज़रत साईं मोहम्मद मासूम मसीद मजदहू आलिम बाअमल पंहिंजे वडन जे नक्शे कदम ते हिन जमायत जे रहमत बरकत फैज़ रहबरी रहनुमाई जो सरमायो मुहैया करण वारा। जिए मिठे पीर हिन सिंध के सुधारियो, दीन सेखारियो, तिए उन्हें जो घराणो हिन सिंध जे मथा थोरन जे मथा वरी भी थोरा करे रहियो आ। अज हिकड़ी वडे खुशी जी गाल आ, सच पुछो त मुंहिंजो किलो रत वधी वियो आ। ऐं तव्हां ॿुधंदो त तव्हां जी भी दिल खुश थींदी, तव्हां के भी खुशी थींदी। मिठा पीर सानी जे नंढे शहजादे हजरत साईं मोहम्मद मासूम हिकड़ो किताब लिखियो आ तव्हां जे रहबरी जे ला, तव्हां जे रहनुमाई जे ला, तव्हां के हिदायत जो रस्तो ॾेखारण जे ला। मदीने वारे साईं जे हदीसुन जो सोहणो गुलदस्तो किताब लिखियो आ जंहिंजो नालो आ अल अरबईनुल मासूमिया। यहाँ ठरियो वाले न ठरियो, दिल खुश थिए वाले न थिए। मदीने वाले साईं फरमायो आ जेको मुझू 40 हदीसूं सिखे याद करे क़यामत जे ॾियारे उन्हें जो हशर आलिमन सां थींदो। मदीने वाले साईं जो 40 हदीसूं जे याद कयूं कब्र जो अज़ाब इने का माफ़ आ। आखिरत जो पुछाणो अल्लाह उन्हें ते आसान कंदो। मदीने वाले साईं फरमायो त हुजूर जन दुआ घुरी नदर अल्लाह इमरान समिया मिन्ना हदीसन। अल्लाह ताला उन्हें मानू जो चेहरो बाग बहार तरो ताजो रखजा जेको मुंजी हदीस ॿुधे सिखे वरी ॿियनि ताईं पहुचाए। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जी दुआ जेको हदीस सिखंदो आ न, हदीस ॿुधंदो आ, हदीस याद कंदो आ, हदीस ॿियनि ताईं पहुचाईंदो आ, उन्हें जे लाइ मदीने वारे मीर दुआ घुरी आ उन जो चेहरो सदाई टियल गुलाब जे गुल वांगुरु हूंदो। रब उन के ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। पोइ मिठे पीर जे शहजादे तव्हां जे रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ हदीस 40 हदीसुनि जो मजमूओ मां तो चवां त हे किताब सीने में सांढण जहिड़ो आ, पंहिंजे हियांव सां लाइण जहिड़ो आ, पढ़ण जहिड़ो आ, घर में पढ़ी ॿुधाइण जहिड़ो आ। वाइज़न जे लाइ जेके मुकर्रर आहिनि उन्हनि जे लाइ सरमायो आ। हर घर जी ज़ीनत आ। को बि फ़कीर हितां ख़ाली न वेंदो, ही किताब पाण सां गॾु वठी वेंदो। छा ॻाल्हि वणेव हले न वणेव, क़बूल पई हले न पई। मुर्शिद जी सूखड़ी चाहींदा आहियो न त मुर्शिद जी सूखड़ी मिले। पीर कामिल जे दर जी सूखड़ी तव्हां जे लाइ दुनिया जो भी फायदो आखिरत जो भी फायदो। हाणे हिन में साईं जन लिखियो आहिनि 40 हदीसूं।
अज मां इन मां हिकड़ी हदीस ताके पढ़ी तो बुधाया हिकड़ी हदीस पहरी पहरी हदीस जेका हजरत साईं मोहम्मद मासूम सोहणे हिन किताब में पहरी हदीस लिखी आ तवा जे सामने हुआ मां पेश तो करण चाहया दिलियों हाजिर है ने मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो असाबी हजरत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे अन उक़बा बिन आमिर अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज यौमिन फसल्ला अला अहले उहदिन सलातहु अलल मय्यित हजरत उक़बा बिन आमिर चयो हिकड़े डी मदीने वारो साईं पंजे हवेली पाक मां निकतो हुजूर जो निकरी हलिया त असाबी भी साईं जन दे पुठियां हलिया भागवान मुर्शिद हले मुरीद पुठियां गड़जी हले मदीने वाले साईं फरमायो के आलिम सा गड़जी जेको बविखू रस्ते में गड़जी हले उन्हें के जन्नत जा बाग मिलंदा हिकड़ो बाग हिन दुनिया का पीणो हुंदो बिन विखुन सा बाग मिलन के आलिम सा गडु हली पर भाग त इन्हन जा भला जेके मुस्तफा सा गडु विखू विखू खणी हलन पिया हुजूर हलिया काबे हलिया केड़े पासे विया हजरत उक़बा बिन आमिर तो चवे त मदीने वारा साईं जबल उहद जे शहीदन जे मज़ारन जे ज़ियारत जे लाए हलिया पुट तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे अॼु माण्हू चवनि था रहमतपुर शरीफ छो था वञो उर्स मुबारक छो था मल्हायो छाजे लावींदा आहियो उन्हनि जो जवाब इहा हदीस ऐं इहो जेको वाक़ियो आ सन 11 हिजरी जो आ उहद जी जो वाक़ियो थियो आ सन 3 हिजरी में यानी उहद जी शहीदन जे 7 साल हुयो या 8 साल हुयो इमाम बदरुद्दीन ऐनी शारे बुखारी लिखियो आ त यो उहद जे शहीदन जो 8 साल हुयो उन्हनि जो उहो दिहाड़ो हुयो जे दिहाड़े ते उहद जा शहीद प्यालो शहादत जो पीतो हुयुनि उन शहादत वारे दिहाड़े उन विसाल वारे दिहाड़े मदीने वारो मीर उहद जे मज़ारन ते हलियो वा उम्मत के सबक सेखारण जे ला त अल्लाह जे प्यारन जे वफात वारो ॾींहुं शहादत वारो ॾींहुं आम दिहाड़ो नाहे उन दिहाड़े ते उन्हनि जे दर ते हाज़िरी भरण बिदअत नाहे मदीने वारे साईं जी सुन्नत अज शाबान जी केड़ी रात आ ॻाल्हायो नाई जी रात आ ऐं नाई जी रात मुझे मिठे पीर जे विसाल वारी रात उहा सागी रात विसाल वारी रात जेका मल्हाई थी वञे पई माण्हू चवनि था बिदअत नाजाइज़ उर्स छो था मल्हायो उर्स किथों साबित उर्स मुस्तफा जी हिन हदीस मां साबित मदीने वारा साईं उन दिहाड़े ते जंहिं दिहाड़े ते शहादत जो सान्यो वाक़ियो थियो हुजूर उहद जे शहीदन जे मज़ारन ते आया मालूम थियो त नाई जे ॾींहुं अगर रहमतपुर शरीफ में अमा अचो था अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते हाज़िरी भरियो था त इहा खुद मदीने वारे साईं जी सुन्नत जारी कयल
वो जने हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उहद जे शहीदन ते पोता त जिए हुजूर जो दस्तूर हुयो जिए पाण फोतियुन जे ला दुआ घुरंदा हुया इए उहद जे शहीदन के दुआऊं दिनो उहद जे मज़ारन ते शुहदा जे मज़ारन ते हुजूर जन भी दुआ घुरी जिए मैयत जे ला दुआ घुरबिया इए मदीने वाले साईं उहद जे मैदान में मज़ारन ते दुआ घुरिया मालूम थियो त अल्लाह वारन जे आस्थाने ते वञण उते वञी दुआ घुरण दिसो वड्डो जॾहिं नंढे वट अचे त ॾियण ईंदो आ नंढो जॾहिं वॾे वट वञे त वठण ईंदो आ मदीने वारो अगर उहद वारन वट वञे हुजूर दुआ ॾियण वञनि था पर असां जहिड़ो गुलाम नौकर वञे त शहीदन खां कुझु वठण वेंदो आ जेकॾहिं मिठे पीर जे उर्स ते संदन मुर्शिद फज़ल अली जो रूह मुबारक अचे त ॾियण ईंदो पर असां गुलाम असां मिठे पीर जा हुबदार संदन दर ते अचूं दुआ घुरूं त इन दुआ सां असांखे कुझु मिलंदो आ कुझु हासिल थींदो आ पुट अञा अॻिते ॿुधो वाह जो इंतखाब आहे साईं मासूम सोणे जो जेका हदीस पहिरीं लिखी अथनि मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उहद जे शहीदन ते दुआ घुरी पोइ अॻिते हदीस जा लफ़्ज़ आहिनि सुमन सरफ इलल मिंबर पोइ हुजूर पंहिंजे मिंबर ॾे मोटिया थोरो तवजो चाहींदुसि तव्हांजो पुट मिंबर मस्जिद में हुंदो आ या कब्रिस्तान में हुंदो आ मिंबर किथे हुंदो आ मस्जिद में हुंदो आ न कब्रिस्तान मिंबर जी जाइ ना है कब्रिस्तान में त मज़ारू हिन ते दुआ घुरबी आ पर मिंबर हुंदो आ मस्जिद में ऐं मिंबर छाजे ला हुंदो आ त खतीब मथे थी वेहे त जीअं सभई हुन जी ज़ियारत कनि हुन जी सही तरह गुफ्तगू ॿुधी सघनि पुट ईअं न मिसाल अॼु ही स्टेज ठहियो आहे आलिम वेठा आहिनि स्टेज ते कुर्सी आहे जिते साईं जा शहज़ादा वेठा आहिनि हिन जे लाइ त मुरीद चङी तरह साईं जो दीदार कनि हाणे हुजूर मस्जिद में त न हुया न हुजूर त आया आहिनि उहद जे शहीदन वटि मज़ारुनि वटि इते मिंबर किथे आयो सम्झो हले न गाल समझण जी आ हदीस समझण जी आ हुजूर जॾहिं कब्रिस्तान ते आया इते मिंबर किथों आयो मिंबर जी ज़रूरत कहिड़ी हुई ऐं जॾहिं हिकिड़ो ॿ चार माण्हू हुजनि त मिंबर जी ज़रूरत न आहे ॿिनि चइनि माण्हुनि सां त माण्हू बीठे पैर बि ॻाल्हाए सघे थो वेठे बि ॻाल्हाए सघे थो मिंबर तॾहिं रखिबो आहे ख़तीब मिंबर ते तॾहिं चढ़ंदो आहे जॾहिं जुमे जो ॾींहुं हूंदो वॾी जमायत हूंदी वॾो इज्तिमा हूंदो समझो ॻाल्हि खे त हुजूर जॾहिं उहद जे शहीदन ते उन ॾिहाड़े ते आया इहो उर्स जो सबूत पियो मिले हुजूर अकेला न आया ॿ माण्हू चार माण्हू न एतिरा असहाबी गॾु थिया जो मिंबर घुराइण जी ज़रूरत पइजी वई अज जेकर मिठे पीर जे आस्थाने ते हेडी जमात गड थी आ मानू चवन था बिदत ना 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 बिदत ना है सोने नबी जी सुन्नत ऐ इने मा इहो भी मालूम थियो त वलियन जे उर्स में मिंबर लगाए तकरीर वाइज नसीहत कबिया वलियन जे उर्स ते मेला न थींदा आहिनि मलाखड़ा न थींदा आहिनि गायण वजायण न थींदा आहिनि उन्हनि वलियन जे आस्थाननि ते उर्स इए मल्हाइबा आहिनि जीअं मिठे पीर जो उर्स मल्हाइजी रहियो
समझो था सुमन सरफ इलल मिंबर ते हुजूर जो वञण दलील आ त असहाबन जो इज्तिमा हुयो हुजूर उन्हनि खे खिताब फरमायो तकरीर फरमाई मक़सद आ त वलीअनि जे आस्थाने ते उन दिहाड़े ते उर्स वारे दिहाड़े ते गॾजण इज्तिमा करण तकरीर वाइज नसीहत करण या खुद मदीने वाले साईं जी सुन्नत आ सुभान अल्लाह। वो अगते हदीस जा लफ्ज है न फकाल इन्नी फरतुल लकुम मदीने वाला जो मिंबर ते बीठा न तकरीर केड़ी कयो आ बुधंदो तकरीर सरकार मदीना फरमायो त इन्नी फरतुल लकुम हाने फर्त सरबो आहे सिंधी में उन जो तर्जुमो छा थे साईं मोहम्मद मासूम सोने उन जो तर्जुमो सिंधी में कयो आ मीरे सामान ॾाढो सोहणो तर्जुमो जेको साईं साहबजादे जन कयो आ मीरे सामान इन जो तव्हांखे मिसाल ॾियां मिसाल हिकिड़ी लाड़काणे जी ॼञ वञे थी शादी करण जे लाइ घोट वञे थो मिसाल हैदराबाद हाणे यकदम त ॼञ न वेंदी न अॻवाट माण्हू मोकिलबो बाबा कुर्सियूं गॾु कजाए मानी जो इंतजाम कजाए इको साउंड कजाए स्टेज ठहराए माण्हू मोकिलबो आहे न सिंधी में उन खे सॾींदा आहिनि अॻमुती शादियूं जन कयूं आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त अॻमुती मोकिलबो आहे जेको इंतजाम करे सॼो बंदोबस्त करे साईं उन जो तर्जुमो फरमायो आहे त मीरे सामान मदीने वारे साईं फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो तव्हां उम्मत पोईंदो मां मुहम्मद अॻ में तव्हांजे लाइ मीरे सामान क़यामत जे ॾियारे में हैबत जो ॾियारो हशमतनाक ॾियारो हूंदो हर माण्हू कंबंदो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि भाउ खां बेज़ार पीउ पुट खां बेज़ार माउ बच्चन खां बेज़ार को कंहिंजी मदद करण वारो न हूंदो साईं फरमाइनि था उन ॾियारे तव्हां पोईंदो मां मुहम्मद अॻे बीठो हूंदुसि मुंहिंजा गुलाम अचनि था उन्हनि जो इंतज़ाम करणो आहे कोसर जा प्याला भरे रखंदुसि त मुंहिंजा गुलाम ईंदा इन्हनि खे कोसर पियारींदुसि इन्हनि खे पुल टपाईंदुसि इन्हनि खे मीज़ान खां छॾाईंदुसि अॻवाट तव्हांजे अचण खां पहुचण खां अॻ में तव्हांजो मीरे सामान मां मुहम्मद करीम हा सुभान अल्लाह हे त मदीने वारे साईं जी हदीस आ पर मुझे मिठे पीर भी इहो राज बयान कयो आहे जॾां क़यामत दा ॾींहुं थीसी सारी खलकत हैरान होसी नबी सन ते चुप थी सन मोहम्मद रब को पुकरेसी अगूं रब दे नबी आँख में अलावण कम मुहम्मद दा अगूं रब दे नबी आँख में अलावण कम मुहम्मद दा सबब केड़े कनू दुनिया ते आवण कम मुहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावण कम मुहम्मद दा साईं फरमाते उन्हें ॾियारे ते इन्नी फरतुल लकुम मां मुहम्मद ताजो अॻवान हूंदुसि मीरे सामान हूंदुसि व अना शहीदुन अलैकुम मां मुहम्मद ताजी रब वटि शाहिदी ॾींदुसि जन दुरूद पढ़ियो उन्हनि जी शाहिदी ॾींदुसि जन निमाज़ पढ़ी उन्हनि जी शाहिदी ॾींदुसि जन मस्जिद जा पंध कया उन्हनि जी शाहिदी ॾींदुसि जेके मदीने में आया उन्हनि जी शाहिदी ॾींदुसि जेके मिठे पीर जे दर ते आया उन्हनि जी शाहिदी ॾींदुसि जन मुझे हिन कामिल दोस्त वली पीर मिठे सां मोहब्बत इश्क रखियो उन्हनि जी शाहिदी ॾींदुसि पुट जे मदीने वारो साईं शाहिद हुजे हुजूर तुंहिंजा मीरे सामान हुजनि आहे न बख़्त ई भाग
सुभान अल्लाह। पो अगते अगते हदीस जा लफ्ज दिल हाजिर कयो तो मां अर्ज कया। साईं फरमाइन था व इन्नी वल्लाहि लअंजुर इला हौदी अलान। अल्लाह जो कसम त हिता उद खां बीही मां पंहिंजो हौज़े कौसर हींअर पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। वाह मदीने वारा तुंहिंजी निगाह, वाह मुस्तफा तुंहिंजी निगाह। पुट हौज़े कौसर मञणो पवंदो त अॼु बि मौजूद आहे। साईं फरमाइनि था वेठो आहियां मदीने में मिंबर ते, पर मुंहिंजूं नज़रूं हौज़े कौसर खे हिन वक़्तु ॾिसी रहियूं आहिनि। अल्लाह जो कसम खणी थो चवां। पुट कौसर किथे आहे? पहिरियों आसमान, ॿियो, टियों, चौथों, पंजो, सतें आसमान खां मथों। हाणे पहिरें आसमान ते 500 सालनि जो पंधु आहे, वरी आसमान जी थोल 500 साल आहे। इन तरह सां 7 आसमाननि जो हिसाब लगायो त अरबे खरबे किलोमीटर थींदा। एतिरो हौज़े कौसर परे आहे। मदीने वारो वेठो आहे मदीने में, पर हौज़े कौसर खे कसम खणी फरमाइनि था त अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। जेको महबूब हौज़े कौसर के ॾिसी तो सके, रहमतपुर जे हिन आशिकन के ॾिसी सके तो या न? तव्हांजो ईमान छा तो चवे? तव्हांजो अक़ीदो छा तो चवे? साईं फरमाइनि था इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात। मुंहिंजे विसाल खां पोइ बि मुंहिंजो इल्म समात बसारत ॾिसण ॿुधण ईअं हूंदो जीअं ज़ाहिरी ज़िंदगी में आहे। विसाल खां पोइ बि इहे नज़रूं इहे इल्म कमु कंदो पियो। जेको महबूब हज़ारे किलोमीटर परे हौज़े कौसर खे ॾिसी सघे थो, रहमतपुर जे हिन आशिकनि खे बि ॾिसी सके थो। हाँ सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था ॿुधो ॿुधो वइन्नी ऊतीत मफातीह खज़ाइनिल अर्द। ॿुधो ज़मीन जे खज़ाननि जूं कुंजूं रब मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं। खज़ाननि जूं कुंजूं। पुट गाॾी जो सौदो कंदा आहियो न, चाबी हवाले कंदा आहियो। चाबी हवाले माना गाॾी ॾिनी। जाइ जो सौदो कंदा आहियो त जाइ खणी पटे न ॾींदा आहियो। छा ॾींदा आहियो? ॻाल्हायो न। छा ॾींदा आहियो? चाबी। चाबी ॾिनी माना गाॾी हवाले कई। चाबी ॾिनी माना बंगलो हवाले कयो। मदीने वारो तो फरमाए त अल्लाह पंहिंजे हड़नी खज़ाननि जूं चाबियूं मूंखे ॾेई छॾियूं। हाँ रुगे ॾिनियूं न आहिनि पर वंडण जा इख्तियार बि ॾिना आहिनि। पुट इहे त बैंक जो हूंदो आहे न, बैंक जो चौकीदार चाबियूं न वटि हूंदियूं आहिनि, पर हुनखे रुपयो हिकिड़ो खणण जी इजाज़त न आहे। मदीने वारे फरमाए त रुगे खज़ाना मूंखे रब न ॾिना आहिनि, चौकीदार न बणायो आहे, पर खज़ाननि खे वंडण वारो। इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती। अल्लाह ॾींदो आहे, मां मुहम्मद वंडींदो आहियां। उतां खे वंड मिली आहे? मिली आहे या न मिली आहे? कंहिंखे मिली आहे? खुदा दे खजाने वंडे में दामाही। खुदा दे खजाने वंडे में दामाही। असां को कहीं दी कानी लोड़ काई। उचाए सदर तू साईं दा सिपाही। उचाए सदर तू साईं दा सिपाही। ओदा दर किथों से लगानी दा नारा। मदनी मिठल बिन कोनी किनारा। मदनी मिठल बिन। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त ॿुधो ॿुधो अल्लाह जे खज़ाननि जूं कुंजूं रब मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं। ॾिसो न हाणे नंगर त मिठे पीर जो आहे, नंगर मिठे पीर जो, पर जेके विरहाइनि था पिया
तहां के नंगर खपंदो उन के सर बाबा फकीर मुखे नंगर ॾिजे चवंदो या न नंगर तो मिठे पीर जो आ पर जे खुटंदो तो विरहाइण वारे खां घुरंदो न खजाना तो रब जा आहिन पर वंडण वारो तो मदीने वारो आ न पो हुजूर के सॾींदासीं या रसूल अल्लाह चओ या रसूल अल्लाह मिठो पीर वंडे तो मुहम्मदी फैज़ खे पो सॾींदासीं न मिठा पीर नज़रे करम मिठा पीर निगाहे करम ओ मिठा छो त वंडण वारा ही मर्द आहिनि खजाना रब जा आहिनि खजाना मदीने वारे जा आहिनि पर वंडण वारो मिठो पीर आहे उन जा शहज़ादा आहिनि ही अब वंड थई है किताब जेको अॼु तोखे तोहफ़ो थो मिले इहा बि वंड थई पोइ इहा वंड वठंदे अलाए न वठंदे मां पे चवां त हे को 2-3 कापियूं हुजनि हा पर साईं जन छपराई हुन 500 कापियूं ये 500 तो मां समझा तो हिन हिकिड़े ई जलसे में पूरियूं थियण खपनि छा था चओ असांजे सुन्नियुनि में किताबनि जो शौक़ु मिली घटि आहे छो त मां किताब लिखां थो मूंखे ख़बर आहे किताबनि जे लाइ चई न त खीसे में को विछूं वेठो हुजे मथां हे किताब तव्हांखे ॿिया वठो न वठो पर हे ज़रूर वठणो अथव ऐं हे क़िबला साईं जन ख़ुदि पंहिंजे हथनि सां महवरत कंदा इंशाअल्लाह इशा नमाज़ खां पोइ साईं जन ख़ुदि महवरत कंदा ऐं तव्हां सभिनी जे लाइ इहो इनाम इहो तोहफ़ो इहा मुहम्मदी वंड पेश थींदी हदीस जो आखिरी टुकड़ो ॿुधो वइन्नी वल्लाहि मा अखाफु अलैकुम अन तुशरिकू बादी साईं फरमाइनि था अल्लाह जो कसम मूंखे इहो डपु न आहे त मूंखां पोइ तव्हां शिरक कंदो तव्हां शिरक में पवंदो इहो डपु न आहे पर हिकिड़ो ख़ौफ़ आहे मूंखे पैसा घणा थींदव दौलत घणी थींदव पैसनि जे करे हिक ॿिए में पिया विढ़ंदव आहे आहे साईं फरमाइनि था पैसा घणा थींदव दुनिया घणी थींदव दुनिया जे करे हिक ॿिए में विढ़ंदो बाक़ी मुंहिंजी उम्मत शिरक न कंदी ओ हुन मुले जे मथां त मुंहं ते घुमी वई जेको चए थो ही बि शिरक आहे ही बि शिरक आहे हीअं बि न कयो वलीअ वटि वञण बि शिरक आहे अल्लाह अल्लाह चवण बि शिरक आहे हुन जे नज़र में हर शइ शिरक आहे मदीने वारे साईं जी हदीस आहे साईं फरमाइनि था अल्लाह जो कसम आहे मुंहिंजी उम्मत शिरक कोन कंदी पर पैसा घणा थींदनि अॼु आहे हालत पैसे जे करे भाउ सां विढ़ियो पियो आहे पीउ पुट सां विढ़ियो पियो आहे पैसे जे करे हिक ॿिए में ठहनि कोन था बाक़ी शिरक खां अल्लाह हिन उम्मत खे बचायो आहे ऐं बचाईंदो प्यारा दोस्तो भाइरो ही उम्मत जे लाइ मुस्तफा करीम जी ख़ुशख़बरी आहे हिन उम्मत खे अल्लाह ताला तौहीद ते रखियो आहे ऐं तौहीद ते मौत ईंदो ऐं तौहीद पंहिंजी पुख़्ती बनाइण चाहियो त वलियन सां निस्बत मज़बूत हुजे कामिल मुर्शिद सां निस्बत मज़बूत हुजे मिठे पीर जी मां सना छा कयां वलियन जो सरताज आहे अयां मिठे पीर जी मां सना छा कयां वलियन जो सरताज आहे अयां जंहिंजी मिठे पीर सां निस्बत कवी आहे इंशाअल्लाह उनखे शिरक ओॾो न ईंदो इहो तौहीद वारे रस्ते ते क़ाइम दाइम रहंदो छो त मिठे पीर जो पहिरियों सबक़ कहिड़ो आहे अल्लाह अल्लाह चो अल्लाह जंहिंजो उथण वेहण अल्लाह जे ज़िक्र सां इहो शिरक में काॾे वेंदो शिरक इन जे वेझो कीअं ईंदो ही फ़क़ीर हिन जिन खे मिठे पीर उन जे रग रग में तन मन में ज़ाहिर बातिन में ज़िक्र वेहारे छॾियो फ़क़ीर मरे पियो के हयुसि धकु हयईंसि
रत निकतो त रत जे फुड़े फुड़े मां आवाज पियो अचे, अल्लाह अल्लाह अल्लाह। मुंहिंजी अम्मा साइण हुई, मिठे पीर जी मुरीदाणी हुई। 35 साल बाबा साईं जन सां गॾु हिते मुर्शिद जे आस्थाने ते ईंदी। जेॾी महिल मरण जो टाइम थियुसि, मां हिते पासड़े में वेठो सां, झोली पंहिंजी में अमड़ खे लेटायुमि। ओॾी महिल चए पई, मुंहिंजे मिठे पीर खे सलाम चइजो, मुंहिंजे मिठे पीर खे सलाम चइजो। अल्लाह 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 कंदे दम परवास थी वियुसि। अल्लाह अल्लाह। औरता मर्दा जंहिंखे मिठे पीर जो करंट लॻो आहे न, मरंदो त अल्लाह अल्लाह करे मरंदो, ज़िक्र करे रब जो नालो वठी कलमो पढ़ंदे मरंदो। मिठे पीर जी ग़ुलामी उनखे मरण जे वक़्त में बि कम ईंदी, मरण खां पोइ बि कम ईंदी। या निस्बत मजबूत रखो, अल्लाह वारनि सां निस्बत कवी रखो। मुंहिंजा दोस्तो, इन निस्बत में दुनिया जो भी फ़ाइदो आहे, आख़िरत जो भी फ़ाइदो आहे। अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम शल हिन आस्ताने सां सच्ची मोहब्बत मरंदे ताईं क़ाइम ऐं दाइम फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।